नाज़रीन, कराची जे 2 नंबर कोरंगी मां 3 वरनि जी ॿाड़ी जो लाश हथायो आहे। मोहम्मद कामिल जो घर जी पाणी वारी टैंकी मां 3 ॾींहं पुराणो लाश मिलियो आहे। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ रखूं पिया कराची मां। मूंखे ॿुधायूं, कराची जे 2 नंबर कोरंगी मां 3 वरनि जे ॿाड़े जो लाश हथायो आहे। मोहम्मद कामिल जो घर जे पाणी वारी टैंकी मां 3 ॾींहं पुराणो लाश मिलियो आहे। नाज़रीन, कराची जे कोरंगी वारे इलाइक़े मां 3 वरनि जी ॿाड़े जो लाश हथायो आहे। मोहम्मद कामिल जो घर जे पाणी वारी टैंकी मां 3 ॾींहं पुराणो लाश मिलियो आहे। ख़बर मां पिया नाज़रीन, कराची मां मूंखे ॿुधायूं, कराची जे कोरंगी 2 नंबर वारे इलाइक़े मां 3 वरनि जे ॿाड़े जो लाश हथायो आहे। मोहम्मद कामिल जो घर जे पाणी वारी टैंकी मां 3 ॾींहं पुराणो लाश मिलियो आहे। इन बाबति अपडेट्स मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर इसाक सरकी सां। इसाक, अपडेट कजो। जी बिल्कुल सामान, ॾिसो कोरंगी 2 नंबर वारो इलाइक़ो आहे जिथे हिकिड़े घर जे अंदर 3 सालनि जो ॿारड़ो आहे, उनजी 3 ॾींहं पुराणी लाश हथाई आहे। पुलिस वाक़े वारे हंधि ते पहुती आहे। पुलिस पारां जेको नंढड़ो ॿारड़ो आहे उनजी लाश खे चीपा एम्बुलेंस ज़रिए जना अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस पारां ॿुधायो वियो त नंढड़े ॿारड़ी जी जेकी सुञाणप उहा मोहम्मद कामिल तौरु कई हुई आहे। पुलिस जो चवणु आहे त जेको आहे पाड़ेसिरनि जेको आहे थाणे खे इतला ॾिनी, तंहिंखां पोइ जीअं पुलिस पहुती त घर में तालो लॻल हुयो। पाड़ेसिरनि खे हिकिड़ी धप अचे थी त जीअं तालो तोड़े अंदर गिरिया त हिकिड़े पाणी में ॿुधायो त इन ते ॿार हुयो ॿुॾल, उनखे जेको आहे पुलिस कढी करे जना अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हिन हवाले सां जेकी वाक़े जी जांच कई पई वञे ऐं जेके पाड़ेसिरी आहिनि उहे हिन टाइम जेको आहे खौफ़ में नज़र पिया अचनि, भउ में नज़र पिया अचनि। पुलिस जो चवणु आहे त जल्द वाक़े जी जांच मुकमल कई वेंदी। इसाक, वरी महिरबानी तफ़सील आहे।